इम्तिहान वरतो पंजन अखर जो कलिमात में अखर ही पंज हैं। अल्लाह इब्राहीम अलैहिस्सलाम जो इम्तिहान बे पंजतन जी विलायत वारो वरतो। बुलंद सलवात पढ़ो आले मोहम्मद। अरबी ज़बान में साइनूर इज़ा ऐं इज़ में फ़र्क़। इज़ उन वक्त इस्तेमाल थींदो जॾहिं प्रीवियस टाइम गुज़रियल ज़मानो कंहिंखे यादि कराइजे। मुल्यनि जो अक़ीदो आहे त रसूल खे त पंहिंजे नबूवत जी ख़बर न हुई, तो अल्लाह एडो पुरानो ज़मानो याद किए थो कराएसि। माना मञणो पवंदो त इब्राहीम खे इमामत मिले पई, रसूल ॾिसेसि। घबराइजी वियो साहिबान साहब। बुलंद सलवात पढ़ो आले मोहम्मद। फ़अतम्महुम, अतम जी माना आहे तमाम कई। कंहिं बि लुगत में अतम जी माना इहा ई आहे त तमाम कई। इहा कीअं तमाम कई? पूरे क़ुरान में मूंखे ॿियो अतम यादि थो अचे। अल्लाह फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। अल्लाह फरमायो अॼु मां तहां ते गदीर में पंहिंजूं नेमतूं पूरियूं करे छॾियूं। घबराइजी विया आहियो? हाणे हिते बि साॻी आयत में इमामत ॾियण महल अल्लाह तो फरमाए कलिमात वारो इम्तिहान वरतोमांसि। फ़अतम्महुन, पूरो कयई हुननि खे। तफ़सीर में मां पढ़ियो त अल्लाह आले मोहम्मद जा इस्म आॾो रखिया हुयसि। उन्हनि खे अली खां वठी महदीअ ताईं पूरो पढ़ियई। अल्लाह चयो सभिनी खे सुञाणे थो तूं माण्हुनि जो इमाम। न ॻाल्हायो त मां अॻिलो लफ़्ज़ पढ़ां। अरशद ज़िक्र जो कसम, जॾहिं इब्राहीम नबी थी करे, रसूल थी करे, साहिब शरीयत थी करे, हुज्जत खुदा थी करे, चोॾहनि जा या 12 जा नाला खणे अल्लाह इमामत ॾेस थो। असांखे अली अली करण सां जन्नत नथो ॾेई सघे। ॿई हथ बुलंद हैदर नारे हैदरी। सलवात एडी बुलंद आवाज़। काल इन्नी जाइलुक लिन्नास इमामा। अल्लाह फरमायो तोखे माण्हुनि जो इमाम बनाइण वारा। अलाए छो ख़ामोशी आहे तव्हां? अल्लाह फरमायो इन्नी जाइलुक, न जअल है न यजअल। जाइल इसमें फाइल। एड़ो ही हिकड़ो लफ्ज मुखे कुरान में बे हंद पे नजर आयो। अल्लाह तो फरमाए फरिश्तन के इन्नी जाइलुन फिल अर्ज़ खलीफा। वसीम अल्लाह फरमायो फरिश्तो मां ज़मीन में पंहिंजो खलीफो बनाइण वारो आहियां। अज त अल्लाह मुलन जा दरवाजा ऐं दगई बंद करे छॾिया। अल्लाह फरमायो खलीफो बि मां बणाईंदो आहियां, इमाम बि मां बणाईंदो आहियां। अज पतो पयो कंहिंजे मीटिंग सां को इमाम न थींदो आहे, इमाम अल्लाह बणाईंदो आहे।
बुलंद सलवात पढ़ो आले। एतरो हजरत इब्राहिम खुश थियो इमाम थियण ते दुआ जे लाइ हथ बुलंद कयईं काल व मिन ज़ुरियती मौला इहा इमामत मुझे ज़ुरियत में भी रख, इहा इमामत मुझे नस्ल में भी रखंदे, इहा इमामत मुझे औलाद में भी रखंदे। पूरो पिंडाल उठी भी है मुझे जुमले जी कीमत न भरे सघंदो। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो इहा इमामत मुझे नस्ल में रख। मां पंहिंजे तौर ते पुछां हां त ए अल्लाह जा एडा वडा नबी औलाद जे लाइ इमामत घुरे असहाबन जे लाइ कुछ न घुरे। घबराइजी विया आहियो अलाए छा? असहाबन जे लाइ कुछ न घुरे। आवाज़ इब्राहिम ईंदो इमामत घुरी आहे पंहिंजे औलाद जे लाइ। अॼु ख़बर पई इब्राहिम जी मिलत, इब्राहिम जी शरीयत। चुप थी विया आहियो? इब्राहिम जे नस्ल जे लाइ इमामत भी इब्राहिम जे नस्ल जे लाइ। तो मुखे इन जुमले चवण में का बि हिचकिचाहट महसूस न थींदी। मुसलमानों अॼु भी तहां ईद कुर्बान मल्हाईंदा आहियो हज़रत इब्राहिम जी याद में। ॿुॾी नथा मरो। इब्राहिम जी औलाद जे लाइ पाण इमामत घुरी थई। तू मुहम्मद जे यारन में इमाम कीअं थो ॻोल्हींदो? बुलंद सलवात पढ़ो आले। जियां ही अल्लाह जे बारगाह में दुआ घुरे मौला मुझे नस्ल में इमामत रख। अल्लाह फरमायो एक क्राइटेरिया है केहड़ी काल ला यनाल अहद ज़ालिमीन। अल्लाह फरमायो इमामत तुंहिंजे नस्ल जे लाइ, लेकिन ज़ालिम कॾहिं बि इमाम न थो थी सघे। घबराइजी वियो तव्हां? ज़ालिम कॾहिं बि इमाम नथो थी सघे। अचो क़ुरान खां पुछा कयूं त ज़ालिम केर? आवाज़ कुदरत आयो व इज़ क़ाल लुक़मान लिबनी या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। घबराइजी भी तो मां न पढ़ी सघंदो। आवाज़ आयो क़ुरान मां त जॾहिं लुक़मान पंहिंजे पुट खे नसीहत पियो करे त ए मुंहिंजा पुट अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न बणाइजांइ। मुशरिक वॾे में वॾो ज़ालिम बि आहे, शिरक वॾे में वॾो ज़ुल्म बि आहे। हाणे घबराइजी वेंदो त मां नथो पढ़ी सघां। ख़बर पई मुशरिक वॾे में वॾो ज़ालिम। ज़ालिम जे लाइ अल्लाह चयो इमाम नथो थी सघे। हिकिड़ो मिंट को मुशरिक उहो इमाम न आहे। हिकिड़ो हफ़्तो को मुशरिक ॻाल्हायो सोच थी विया आहियो उहो इमाम न आहे। हिकु महीनो को मुशरिक सैयदज़ादा इमाम उहो न आहे। त पोइ मुसलमानों तो वारा त 40 साल मुशरिक हुया। उन्हनि खे अली जे मुक़ाबले में इमाम कीअं थो बणाए? ॿई हथ बुलंद हैदर। बोलो बोलो सखी लाल कलंदर। एडी बुलंद सलवात पढ़ो आले मोहम्मद। थकजी पिया सभिनी जो इहो ई यकीन त साईं अल्लाह गफूर रहीम सद्दार बख्श करे थो सघे। लेकिन सूरत निसा जा वाज़े लफ़्ज़ आहिनि इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अल्लाह तो फरमाए आसमान जे सितारन जेतरा गुनाह हुजनि, वणन जे पनन जेतरा हुजनि,
बरसात जे कणिन जेतरा हुजनि मां सब बख्शे सखाए थो शिरक वारो गुनाह कदे भी माफ न कदो सा सर खणो तो मां जुमलो पढ़ा हाने अल्लाह पंहिंजे जिक्र में साईं नूर हुसैन शाह सिमन में अली के भी शामिल रखंदो अल्लाह न मुशरिक खे तो माफ करे न मुकसर खे तो माफ करे इहो ही तो मासूम जो फरमान मन अशरक फी विलायत अलीन गैरहु फहुवा मुशरिकुन हिकु अल्लाह सा गड कहीं खे बियो मन उहो भी मुशरिक ऐ बियो उहो भी मुशरिक जेको अली जे विलायत में देखे हिस्सेदार भाई हथ बुलंद है हैदरी सलवात बुलंद सलवात पढ़ो घबराहट बुलंद सलवात पढ़ो आले मोहम्मद बिन अखरन जो मजमू व इमाम थक जी पियो सब जुल्फकार अलिफ मीम मां मिसाल एड़ो दिया जो नंढड़ा बच्चा भी समझन ब दफा अलिफ है ब दफा मीम है अल्लाह चुप थी गया मुखे सरोकार ही कौन है तो ज़मानो कई खे इमाम थो मने मां एक क्राइटेरिया तहां जे लाए दसण तो चाया भाई इमाम में हिन ब अलिफ ब मीम इहे अलिफ थस अल्लाह कोई तो हुजे जो मुझी गाल समझे यार इहे अलिफ थस अल्लाह मीम थस मोहम्मद जा नूर साईं अल्लाह जा अलिफ मीम जा मोहम्मद जा मीम हाने इमाम कम से कम उहो थी थो सके जेको हिक ही वक्त में तौहीद जो भी मजहर हुजे मोहम्मद जो न ॻाल्हाईंदो दुख लॻंदो मूंखे यार हिक ही वक्त में तौहीद जी भी तजल्ली रखे रिसालत जी भी तजल्ली रखे पुंडाल उठी भी है मुझे जुमले जो मुल न करे सगंदो समाने में वाहिद मौला अलिया जंहिंमें बई खासियतों हैं साईं इमरान शाह जॾे रसूल जे बिस्तर ते सुम्हे काफर समझन रसूल सुदला ऐ पर्दे में हथ बाहर कढे ज़मानो भुलजी पे चली आया अलिया सलवात एडी बुलंद आवाज राजी आयो इतनी बुलंद सलवात पढ़ो आले अल्लाह फरमायो इन्नी जाइलुका लिन्नास इमाम इब्राहिम तू हाजिर मानन जो इमाम लाम लिन्नास कैद ताकीद तो सिर्फ हाजिरन जो इमाम न पान खां पहिरियां वारन जो इमाम ठरी हो यार न पान खां बाद अचण वारन जे लाइ अली बरदम जिक्र जो कसम इब्राहिम के इमामत अल्लाह लेकिन मखसूस मानहुन जे लाइ न पहिरियां वारन जो इमाम न पान खां बाद वारन जो इमाम सिर्फ मानहुन जो
जेकी नमाज पढ़ंदा हो न विलायत वारी ज़ियारत में हाणे गौर करे सुभाणे पढ़जो अस्सलामु अलैक या इमाम अल इंस वल जान मौला तो ते लख सलाम तू रुगो मर्दन माण्हुनि जो मौला इमाम नाहे जिन्ननि जो भी इमाम इहाई त अली बादशाह जी खुसूसियत हर शय जो इमाम घबराए जी हर शय जो इमाम छो जो अल्लाह न चवे हाँ हर शय साईं जानी मां भी न पढ़ा हाँ हर शय वकुल्ल शय अहसैनाहु फी इमाम मुबीन अल्लाह तो फरमाए असा हर शय जो इल्म एहसा कयो वा इमाम मुबीन जे सीने में इन्नल्लाह अला कुल्ली शैइन कदीर असा अल्लाह तो फरमाए हर शय ते कादिर भी आयो कदीर भी आयो ई होई राज अल्लाह हर शय ते कादिर अली हर शय जो आलिम भाई हथ बुलंद है न अगजो न बाद वारन सरखणो त मां अली जी इमामत पढ़ी अली एडो वडो वली ज़ाहिरी तौर अग वारन जो भी इमाम अचण वारन जो भी फकरी पे आयो इमामन जो भी इमाम अबुल आइमा ॻाल्हायो छो चुप थी विया अबुल हुजजा ॻाल्हायो छो हैरान थी विया हो हाणे बस इमामत जो हिकिड़ो जुमलो वसूल कजो इमाम उहो थे जेको हिक ही वक्त में हुन जो भी मज़हर रसूल जो भी मज़हर मुखे मुसलमानन जी चालाकी समझ में अची वई हाणे ईद कुर्बान गुज़री केतराई मिट माइट कचे में रहदा हूंदव जे कॾहिं फोन अचे साईं हिकिड़ो बकरो मां पे हथ गयो सस्तो भी मिलंदो हितों शहर जो माण्हू भाई हिते 25,000 40,000 50,000 वोडी डिस्काउंट में मिलंदो खबर पई छो थो मुल घट में खपाए जदो हुन गोश्त भी घणो थईस थोड़ो मंडड़ो चुप थी विया आयो थोड़ो मंडड़ो कन्नु कटियल थस ॻाल्हायो छो चुप थी विया आयो भाईजान कुर्बानी करण वारो झोली संडे उथंदो भाई मुखे यो सस्तो भी न खपे छा इस कुहणो आन बियो छा है न उन महल गैरत अथस सही हो लूलो लगड़ो इब्राहिम वारी यादगार जी शबीह न थो बणजी सके बुडी मर मुकसर इब्राहिम जे दुबे जे लाई गैरत थई बाकी अली जे जाय ते लूलो लगड़ो राजी आयो मुखे मौला जो कसम तू असा जे इमामन जी लिस्ट पढ़ी दिस साईं जानी छा एडो वडो उहदो आ हजरत अबुल फजल असा जे कने पंहिंजी मनमानीअ ते अचूं त गाज़ीअ जेड़े खे तेर हो न बणा हैरान थी विया असा जे पंहिंजी मंजराइण ते अचूं त अब बाबुल हवाइज मौला हसन अलैहिस्सलाम जो फरमान त जे कॾहिं इमामत अल्लाह जे तरफों न हुजे हा त गाज़ी इमाम हुजे तमाम खसलतूं मौजूद थस हाणे मुखे जुमलो पढ़ण ॾिजो ओ जॾहिं गाज़ी अब्बास चेहड़ो इहो इमाम ना है तो कोई उहद जो भाजो करे इमाम की
इबादत समझी बुलंद सलवात पढ़ा। बस भाइयों, इज्जत जो बड़ी थी तो मुसीबत बड़ी। पूरो मदीने जो शहर आराम वारी निद्र में होया, ज़ैनब सामान बधी पे। उर्वे गफारी नाले सहाबिया तारीख उन लाइ लिखियो आहे, कान ला यस्मउ सौतर रअद। एडो बोड़ो आ जो गजगोड़ जो आवाज बि न ॿुधी सघंदो, अखियुनि खां बिल्कुलु नाबीन। पंहिंजे घर भातियुनि खे सॾ करे चए थो, वञो सैयदनि जे हवेलीअ मां मालूम करे अचो त अली जी धी रोए छाजे लाइ। साईं जानी शाह घर भातियुनि इबरत जी आंगुर मुंह में रखी, और वात बोड़ो गजगोड़ न ॿुधंदो आहे। अली जी धी एॾो ॾाढियां रोवंदी आहे जो तुंहिंजे कननि ते आवाज़ थो अचे। चए तो भली मूंखे नाबीन समझो, बोड़ो समझो, मूंखे त ईअं थो लॻे ॼण मदीने जूं भितियूं बि रोअनि। बखीला हो जंहिंखे हिन जुमिले ते हाय न आई। रोमण वारो जीअं को घर भाती वियो, तकड़ा तकड़ा कदम खणी मोटी आयो। चयूं, उर्वा सच पियो चवें, अली जी धी सामान ॿधियो अचे। मौला जन वया दरबार, जॾहिं जो मोटन लॻो, मुंहिंजे मौला फरमायो, गाज़ी तूं हे ॿिया बनी हाशिम घर वठी वञ। मौला मूंखे तुंहिंजी पारत तुंहिंजी भेण कई आहे, अकेलो न छॾजां, ज़मानो ज़ालिम आहे, वेरी आहे मुंहिंजे हुसैन जो। मौला फरमायो, तूं बनी हाशिम घर वठी वञ, मां अम्मा ऐं नाने खां मोकिलाए अच। हे कंदा अचिजो, वॾी इबादत आहे। नाने जे ज़रीह ते वियो, सलाम कयईं, नाना पंहिंजी क़बर में जाइ ॾे, हुसैन सुम्हण थो चाहे। नबी फरमाए थो, मां त कुल्हनि ते खणी घुमाईंदो हुअमि, मुंहिंजी क़बर में तोखे जाइ मिले, पर हुसैन बाबे जी विलायत मुंहिंजी रिसालत केर बचाईंदो। शबीर जूं अखियूं मालिक जी, नाना ॾुखियो वक़्तु आहे, जिन गलियुनि में खणी घुमाईंदो हुअईं, अॼु तुंहिंजा सहाबिन जा पुट चवनि था, हुसैन शहर छॾे वियो। है त कर्ण मतां कंहिंजे घर में रत रोअण वारो आहे। हुसैन तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? नाना मां वञा ऐं रात। नबी जी क़बर मां आवाज़ आयो, जॾहिं पहुचंदे मां नानो मिलण ईंदोसि। नाना आशूर महल दावत। रोवण वारो जीअं जो हुसैन हलण लॻो, साईं जानी शाह ॾुखे वक़्त में सजण यादि ईंदा आहिनि। नबी जी क़बर मां आवाज़ आयो, हुसैन सभई था वञो। हुसैन जो पोइ ते मोटण थियो, क़ब्र मुहम्मद खे गले लाए चए थो, नाना मां तुंहिंजे ॾीए ॿारण जे लाइ धीउ सुगरा रहाई। नाना हर रोज़ मुंहिंजे सफ़रनि जो अहवाल पुछण ईंदा। नाना मां ॿुढड़ी बीमार थी रहाई थो। रोवण वारा नाने खां विदा करे जॾहिं माउ जी क़ब्र ते आयो, ईअं आयो जीअं करबला में अकबर जी लाश ते आयो। या हुसैन कर्ण मां त प्यारो लॻंदो आहे ज़हरा।
नाने ने वयो इए वयो जिया बादशाह दे विंदा आहिन माओ दे इए वयो जिया गरीब अल्लाह तुझी हाज़री कबूल फरमाए जिया जो जानन जे बल कोहनत जे बल माओ जी कब्र ते आयो कब्र ज़हरा के गल लाए फरमाए अम्मा मुसाफिर पुत्र जो सलाम या हुसैन या हुसैन या हुसैन बीबी जी कब्र हिलण लगी आ चेती मदीने जो मालिक थी करे अज पाण खे मुसाफिर थो सनराए है कयो जे दिल में विलायत आ यार मातम जी तैयारी कजो हुसैन रोई चे दो अम्मा जिन दर साई अज दर बंद था करा या हुसैन अम्मा जिन मोहसिन मारियई अज मूंखे लॾाए नथा हाय त कयो यार ओ मातमी ओ माओ त माओ साईं जानी माओ त माओ उन वेले ज़हरा जो आवाज आयो पुट कॾी करबला वेंदे अम्मा मुहर्रम जी सवारी पहुंचंदी ज़हरा जो कब्र मां आवाज आयो अज मां सीध थी ॾियां तो देर ईंदे मां अगे वेठी हूंदी सा ओ तुझी सवारी देर ईंदी मां अगे वेठी हूंदई मां त मां पुट हुसैन जड़ो मां ज़हरा जड़ी हुसैन जो आवाज आयो अम्मा एडो तकड़ो छो पई अचे रोई जदी जाथे खैमा लगंदई रोवण ईंदी सा करना या हुसैन जाथा खैमा पटराई दई मां उते रोंदस ओ जाथा अकबर खणदे मां उते रोंदस है त कयो जेतरा जवान वेठायो ज़हरा जो आवाज सोचे जाथे कासिम जी गंढड़ी ठाई दे मां टुकड़े टुकड़े ते रोवण ईंदस ओ जाथे अब्बास जा बाज़ू झड़दा मां उते रोवण ईंदस हाय त करण जेतरा आज़ादार बीबी जो आवाज तो अचे जाथे तू लहदे उते मां चादर खोले ओ मां वारन साहब हारे ॾींदस हाय त करना बीबी जो आवाज तो अचे तुंहिंजे सवारीअ खे चवंद मोहरियाला ओ मां चकियो पी पालियो होरियाला मां चकियो पी पालियो हाय कयो मसलब आखिरी रोवण वारो ॾाढो रुनो हुसैन मां खे हथ अदब जा बदी चई अम्मा अकबर खड़ा अचे न अचे तुझी मर्ज़ी अम्मा मां कासिम जी गंढड़ी ठाया अचे न अचे तुझी मर्ज़ी मातम खपे रोवण वारो हुसैन चए तो अम्मा मां हथ थो जोड़िया हिकिड़ो वेलो अचे जल्दी हली अचजान मां पुछण लगी बचड़ा कहिड़ो जेतिरा सैयद जो ॾुखियो लफ़्ज़ इन खां मथे कोन्हे हुसैन मां जी कब्र ते किरियो आहे ॿई हथनि जो भाकुर पाए चए तो जॾहिं ज़ैनब पहरा ॾे ओ अम्मा हली अचजा इहा मुंहिंजी भेण जी पहिरीं रात हूंदी ओ जेका भाइरनि खां बग़ैर रोवण वारा जिया जो हुसैन जो आवाज आयो अम्मा उन वेले अचजा जॾहिं भगल तलवार सो फहराद है त कयो जेतिरा आज़ादार रोवण वारा
जोड़िया थो हिकड़ो जुमलो पढ़ण थो चाहिया रोमण वारा जॾहिं जो आवाज़ ॾिनई अल हाफ़िज़ुल हफ़ीज़ है त करना शाम करीमा जो जुमलो रोमण वारा जेतिरा ॿार लुकल हुया उहे ज़ाहिर थी पुछनि था पहरा तूं पई ॾिए असां सम्झो गाज़ी वरी आयो मातम हुसैन या 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 हुसैन